पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल। सांवल अचे त हाणे मां हुन सां साफ़ ॻाल्हाईंदसि त मूंखे हिते राति जो भउ थो थिए। जे मूंखे जीजा पंहिंजी हवेली में रहाए त ठीकु, न त मां हिन जॻह में न रहंदसि, हली वेंदसि। जेकॾहिं सावल हिन ॻाल्हि में मुंहिंजी मदद करे थो त हुनजी महिरबानी, न त अॻिते खटाइनि भाग। मां वधीक हिते हाणे नथी रही सघां। रबू अॼु तूं मरी वए, वेही रहो हिते। दादा पेर संभाल मरी वई। रबू मां मरी त उन ॾींहुं वियोसि जंहिं ॾींहुं तूं मूंखे धकु कयो। अॼु तूं मरंदे। अचे थी दादा रे चङो थियो दादा न तोखे ख़बर पइजी वई। हाणे मुक़ाबिलो कर त ख़बर पवई मां तुंहिंजे कढ आहियां। अचे थी रे, अचे थी पेर संभाल रे। गुरबू संभाल पाण खे, गुरबू संभाल। कामोरी मां छा सम्झां? ख़ामोश छो बीठी आहीं? वारिस खान जॾहिं ॻाल्हाइण जे लाइ कुझु बि न बचे न त ख़ामोशी हिकु बहितरीनु हथियार हूंदो आहे। जेकॾहिं तुंहिंजो इरादो मूंखे मारण जो आहे त पोइ ख़ामोशी सां छो थी मारी? कामोरी वठी हथियार ऐं हिन जो समीर गोलियूं मुंहिंजे सीने मिलाए छॾ। मां तोखे हथियार सां छा मारियां? तुंहिंजो मौत त लफ़्ज़नि सां बि नथो थिए, ऐं जेको इंसान लफ़्ज़नि सां न मरे उनखे हथियार छा कंदो? तूं उहो वेशी आहीं जंहिंजे हथां न मरी था सघूं न हुनखे मारे था सघूं। सुठो आहे त इन हथियार जूं गोलियूं तूं मुंहिंजे मथां वसाए त किसो ई बंदि थी वञे। मूंखे इहो ॿुधा त कॾहिं कंहिं भला पंहिंजी ज़िंदगी ख़तमु कई आहे? जॾहिं तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं, मां तोखे कीअं थो मारे सघां? तूं मूंखां जवाबु तलब करणु आयो आहीं न त मां तोसां लाऊं लहंदसि या न? हा ईअं ई सम्झ। हाणे तूं ॿुधा मूंखे त तूं मूंसां लाऊं लहंदी या न? वारिस खान तूं शादी जूं तयारियूं कर, मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। हो ईअं हाणे की नकुल वारी ॻाल्हि। तो पंहिंजी ज़िंदगी वारिस खान जे नाले करे असली मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। मां तोसां वाइदो थो कयां कामोरी त मां तुंहिंजी ज़िंदगी में रुगो सुख ई सुख ॾींदुसि, ऐं जेको बि तुंहिंजी ज़िंदगी में दुश्मन आहे हुनखे मारे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि। तोखे त ख़बर आहे कामोरी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾफड़ो करके त कर ई कर। छा ॻाल्हि आहे कामोरी जो मुंहिंजी फोन बि नथी खणे? मिलण जो बि को तरीक़ो न आहे, मुलाक़ात बि ख़तमु आहे। हूअं हिकु ॾींहुं न मिलंदा हुयासीं त कामोरी फोनूं कंदी हुई। किथे कामोरी न न ईअं नथो थी सघे। जेकॾहिं कामोरी अहिड़ी का बि बेवफ़ाई कई त मां कामोरी खे चेरो कोन छॾींदुसि, छो त मूं प्यार कयो आहे। ऐं कामोरी जेकॾहिं मुंहिंजे प्यार जो सिलो बेवफ़ाई सां ॾींदी त बेवफ़ाई जो अंजाम मौत हूंदो आहे। मौत। अमा अॼु सच सच ॿुधाए, कामोरी जी शादीअ जो ढोलण सां इनकार आख़िर छो थी करे? पुट कामोरीअ खे वारिस खान जेतिरो ढोलण ख़ुशि नथो रखी सघे। ॿियो त वारिस खान ताक़तवर आहे, दौलतमंद आहे, उते कामोरी सुखी रहंदी। अमा तुंहिंजो दिमाग़ हिकु जॻह ते आहे। वारिस असांजे इज़तुनि जो कातिल आहे,
मुजरिम आहे असांजो। मां उन मुजरिम ऐं कातिल जे पोयां पंहिंजी भेण उन पुठियां कीअं लाहींदुसि? हिकु त दयाणीअ जी ॻाल्हि कंहिंखे सवली सम्झ में कोन ईंदी आहे। तूं सम्झे छो नथो? पुराणो वक़्तु वियो, अॻिते जी सोच, जेको थियो सो गुज़रियो। मासी तुंहिंजी ॻाल्हियुनि मां त ईअं थो लॻे असां एतिरा बेवस आहियूं, जंहिंजी मर्ज़ी पवे त असांजी इज़त में हथु विझे, जेको चाहे त असांखे मारे ऐं कोई चाहे त हितां घोटु बणिजी हलियो वञे। आबदा, तूं न ॻाल्हाए हिन घर जे मामलनि में। तूं महिमान आहे, घुमण आई आहीं, हिन घर जी मालकियाणी न थी। आबदा तूं ख़ामोश रह, कुझु बि न चवईंसि। भले मां काती खणी असांजे कंध ते वहाए, पर तूं कुझु बि न चइजांसि। मूं कहिड़ी काती हलाई आहे तुंहिंजे कंध ते? हाँ, पंहिंजे धीअ जो रिश्तो त तय कयो आहे। अमा जेकॾहिं कामोरी तुंहिंजी धीउ आहे त मुंहिंजी बि भेण आहे। कन खोले ॿुधी छॾ, मां पंहिंजी भेण कामोरी खे इन जहनुम में न उछलाईंदुसि। कामोरी वारिस खान सां प्यार कंदी आहे। कूड़, निसोरो कूड़। जेतिरो ते मूंखे ख़बर आहे त कामोरी ढोलण सां प्यार कंदी आहे। ये पत न थी अचई न त कामोरी खां पुछ वञी। हा सवल, तूं कामोरी खां पुछी ॾिस, पोइ को फ़ैसिलो कर। छाजो फ़ैसिलो कंदो? हाँ, ये टिकरू छो थी ॾेसि? मासी तोते हथियार रखी फ़ैसिलो खटींदड़ बि वारिस आहे। उनखे तूं ॼाटरो बणाईंदी आहे, तोखे को अहसास नथो थिए? दयाणीअ धक मारे या खारे मूं पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए छॾी आहे। कुझु बि सोचो, कुझु बि न थींदो। बस कामोरी जी शादी वारिस खान सां ई थींदी। हा अलाए छा थी वियो आहे मूंखे? हिक ई ज़िदत, वारिस खान, वारिस खान। अलाए छा ॾिठो अथई वारिस खान में? ॾाढी देर थी वई आहे। पंहिंजे भाउ जावेद ऐं पापा जी पलांद वठण लाइ मां वॾो परेशान आहियां। दोते वारा हिन महिल ताईं आज़ाद लॻा पिया आहिनि, ख़ुशियूं था मल्हाइनि, वतन त टहकनि जी ज़िंदगी गुज़ारींदा। ऐं मां अंदर में बाह जो तूफ़ान भरियूं घुमंदो थो वतां, पर जॾहिं मुंहिंजे अंदर में बरंदड़ बाह जा उला ॿाहिरि निकिता त सॼे ॻोठ खे साड़े खाक करे छॾींदा। पोइ न बचंदी लई, न बचंदी लकड़ी, हर तरफ़ टांडा ई टांडा हूंदा ऐं टांडनि जी खाक हूंदी। पर हिकु ॻाल्हि ज़रूर थींदी त मुंहिंजे जावेद भाउ ऐं बाबा जा कातिल तड़पी तड़पी मरी वेंदा ऐं मां अॻे जहान में बाबा जे अॻियां कंध खणी फ़ख्र सां मुस्कुराईंदुसि। वारिस खान सॼे ॻोठ जो ॾोही आहे। सबूत ॾे। अॻियां सभु सबूत विसरी विया अथई छा जीजा? छा घुरिजे? जेको घुरंदी सभु मिलंदो। रईस ईअं न थिए जो मां घुरां उहा मूंखे न मिले। मां हाणे वधीक कुझु बि सम्झण लाइ तयारु न आहियां। जे मूंखे जीजा रहाए त पंहिंजी हवेली में रहाए, न त हिन वीरान जॻह में मां हाणे नथी रही सघां। पत्थर दिल, 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 पत्थर दिल। चओ दोदा पुट, वरी जल्दी आए? ख़ैर त आहे? हा जीजा, ॿियो सभु ख़ैर आहे। बाक़ी जेका भर तव्हां वारिस खान जी ॾोहनि में झली आहे न, उहा ॻाल्हि ख़ैर जी न आहे। वारिस खान मुंहिंजो पुटु आहे, उन जी भर न झलियां त बाक़ी तुंहिंजी भर झलियां। वारिस खान सॼे ॻोठ जो ॾोही आहे। सबूत ॾे। अॻियां सभु सबूत विसरी विया अथई छा जीजा? दोदा नई ॻाल्हि कर, पुराणियूं कबरूं न खोट। जीजा इहो इंसाफ़ न आहे।
तव्हांजे फ़ैसिले में जेका सांवल सां जुठ थियल आहे न, त पोइ धयाणी ऐं सांवल गूंगा आहिनि छा? जेकॾहिं उन्हनि सां जुट थी आहे त उहे हिते छो नथा अचनि? बार बार तूं छो थो हिते अचें? उहे भला ॻोठ छॾे भॼी विया आहिनि छा हितां? जीजा माना त वारिस खान जा पहिरियां गुनाह तूं माफ़ करे उनखे नवां गुनाह करण जी इजाज़त थी ॾी? दोदा, जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते को ॿियो इहे लफ़्ज़ ॻाल्हायां त हिन महिल ताईं अलाए छा थी वञे हा। जीजा हाणे पक थी वई त हाणे हितां इंसाफ़ लिकिजी वियो। हाणे हिननि हवेलियुनि मां इंसाफ़ घुरण ॿ घुरनि खां ॿेर घुरण बराबरि आहे। ॿेर घुरण बराबरि। अम्मा साईं ये उहे निमक हरामनि जिन जे मथां तव्हां एहसान कया, थोरा कया। अॼु उहे ई तव्हां खां तव्हांजे जिगर जे टुकड़े खे धार करण जी कोशिशि पिया करनि, पर तव्हां सम्झो ई कोन था। घबराए न वारिस खान, मां सम्झी वई आहियां त दोदे वारनि खे मूं वटि वेहण जे लाइ तुंहिंजो हितां वरी निकिरण जो इंतज़ार अथनि, पर हाणे ईअं हरगिज़ कोन थींदो। मां पंहिंजे पुट जी हिफ़ाज़त पाण कंदसि। अम्मा साईं, तव्हां हिन ॻोठाणनि जो फ़िक्र न कयो। तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी? हा मां। जल्दी ॿुधाए वारिस खान। अम्मा साईं, कामोरी मूंसां निकाह करण लाइ राज़ी थी वई आहे। सच थो चईं? हा मां, मूं जॾहिं कामोरी खे सम्झायो न त तूं मूं वटि राज कंदी राज, पोइ उहो सम्झी वई। हा, त पोइ मां कामोरीअ सां वञी पाण थी मिलां। हा मां, तूं वञी कामोरी सां मिल, पर मां बि कामोरी सां मिली आयो आहियां। ऐं मां हुनखे ॿुधाए ऐं सम्झाए आयो आहियां ऐं कसम खणी आयो आहियां त जेसि ताईं मां कामोरी जो गुरूर मिट्टी में न मिलाईंदुसि तेसि ताईं चुप करे कोन विहंदुसि। पोइ न कामोरी खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं फसे त वॾो फुड़ो, करके त कहरी कर। शाबास रबू शाबास, तूं कुर्बू खे ज़ख़्मी करे ॼण त दादन खे अॼु ॿीहर ज़ख़्मी कयो आहे। रईस, दुआ घुरे दादन, आयो मूं ते हमिलो करण। हुन ईअं ई सम्झो रबू न आहे, अक जी माखी आहे त लाइ हलियो वेंदो। छो त रबू हिकु कहरी कर्ट आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। रबू, तुंहिंजी हिन बहादुरी जी मां एतिरो त मुतासिर थियो आहियां। हुकुम कर, छा घुरिजे? जेको घुरंदे सभु मिलंदो। रईस, ईअं न थिए जो मां घुरां उहा मूंखे न मिले ऐं मां शर्मदो थियां। घुर रबू, घुर, तोखे मां पाण चवां थो न, घुर। न बस मां नथो घुरां। घुर रबू, घुर। छा घुरिजे? घुर। रेत बाबा साईं, मूंखे सवाल जी मौसात आपदा घुरिजे। वॾो को अजीब आहे रबू, वॾो को अजीब। रईस, का मूंखां ग़लती थी वई छा? न रबू न, तोखां का बि ग़लती न आहे। तोखे सांवल जी मौसात घुरिजे न त पोइ शर्माई छो थो? वञी खणेसि, जेको बि विच में अचे त हुनजो सिर खण। मां वेठो आहियां न, छो त संगार खान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे चट। आपदा मूंसां प्यार कंदी आहे। अच्छा, चइबो त इहा प्यार जी कहाणी आहे। हा रईस। ठीकु आहे रबू, मां सांवल सां ॻाल्हायां थो। उमेद त इनकार कंदो, पर जी इनकार कयईं त जीअरो कोन रहंदो। छो त संगार खान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे चट। रईस, हाणे मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। ठीकु आहे रबू, मां सांवल सां ॻाल्हाईंदुसि। उमेद त इनकार कोन कंदो, पर जी इनकार कयईं त जीअरो कोन रहंदो। छो त संगार खान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे चट। वञ रबू, वञी शादी जी तयारी कर। महिरबानी रईस बाबा साईं, महिरबानी। कुर्ब।
आपदा। बाग आखिर तू चवण छा थी चाहे? सांवर तो अञा पुछींदो त मां चवण छा थी चाहियां? मूंखे इहो ॿुधाए, आख़िर मां हिन ख़ाली जॻह में केदिन वारी ज़िंदगी केसी ताईं गुज़ारींदसि? थोड़ो सब्र, मां जीजा सां मिली तोखे हवेली में वापस आने की कोशिश जरूर कंदुसि। ॾिस सांवर, मां तुंहिंजे दिलासे में कुछ ॾींहं त सबर करे सघां थी, पर घणो टाइम मां केदियाणी बणिजी ते नथी रही सघां। ख़बर न आहे त मां केरु आहियां। तूं चवींदो त मां बाख आहियां। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। जे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे त हिन वीरान जाइ में रहाए करे मूंखे कहिड़े ख़तरे खां बचायो पियो वञे? मूंखे लॻे थो मां त हिते अञा वधीक ख़तरे में आहियां। तुझो सब ॻाल्हियूं सही, मां मञा थो त ही ख़ाली जॻह आहे। तूं ॿियनि जॻहनि खां हिते हिफ़ाज़त कर। हिते तुंहिंजो वार वार महफ़ूज़ आहे। जीजा जी हवेलीअ में वारिस जहिड़ो वाॻू मौजूदु आहे, इन करे तूं हिते महफ़ूज़ आहे। पर तोखे केरु सम्झाए बाग? मां हाणे वधीक कुछ बि सम्झण लाइ तयार न आहियां। जे मूंखे जीजा रहाए त पंहिंजी हवेली में रहाए, न त हिन वीरान जॻह में मां हाणे नथी रही सघां। ठीकु आहे, मां जीजा सां जल्दी ॻाल्हाईंदुसि। हाणे थोरो सब्र करे थधी थी वे। बाग कावड़ खे हाणे छॾ बि कर। थोरो मुस्कुराए। सच पुछी न, मुंहिंजो त सफ़ा साह ई सुकाए छॾियो अथई। कोई ईअं हिते रखीसि। कामोरी धीअ, तो वारिस खान सां शादी करण जे लाइ हा करे असली मुंहिंजी दिलि खटे छॾी। मां ॾाढो ख़ुशि आहियां। जीजा, मूंखे तुंहिंजी ख़ुशियुनि खां वधीक कुझु बि अज़ीज़ न आहे रहियो, छो त मूं पंहिंजी ख़ुशियुनि खे घुटो ॾेई छॾियो आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर धीअ। वारिस खान तोखे वधीक ख़ुशि रखंदो। जीजा, हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ धीअ। जीजा, मुंहिंजी ॼण मुंहिंजे घर में न, पर हिते अचणु घुरिजे। माना त घोट बि हिन घर में ऐं कुंवार बि हिन ई घर में, शादी बि हिते ई थींदी। हा जीजा, सभु ख़ुशियूं हिते जो हिते। मेहंदी भी हिते, लावा भी हिते, ऐं शादी भी हिते, ॼञ भी हिते। वाह धीअ कामोरी। हा जीजा, सभु रस्मूं हिते ई। छो त मां ॿाहिरि हूंदसि त महफ़ूज़ न हूंदसि। किथे अदा दोदे वारा ऐं ढोलण मूंखे को नुक़सान न पहुचाए वेनि। हा धीअ कामोरी, जेकॾहिं तोखे अदी दयाणीअ सां मिलणो हुजे न, त इहे वारिस खान जा जेके साथी आहिनि, चनेसर ऐं भूरो, तुंहिंजा मुहाफ़िज़ बणिजी तोसां गॾिजी हलंदा। हा जीजा, बिल्कुलु। छो त मां हाणे वारिस खान जे ज़िम्मे आहियां ऐं हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि हुन जो आहे, हुननि जे माण्हुनि जो आहे। हाणे तूं हिते वेह, आराम कर। मां तुंहिंजे लाइ बुसरी थी तयारु करायां। उहा खाईंदीअ न त सही थी वेंदी आहे। कमज़ोर केॾी थी वई आहे, ॾिस त पाण खे सफ़ा उबरो करे छॾियो अथई। बसि मां वञी चवां थी छोकिरियुनि खे त ठाहे थी वठां, सही आहे? परेशान न थी। एहसास खत्म थियो। जीजा, तोखे छा ॿुधायां त वारिस खान ज़ुल्म सां मूंखे ज़हर जो प्यालो पीअण ते मजबूर कयो आहे। एहसास खत्म थियो। यार गोली गोली हूंदी आहे। गोलीअ जो को बि दीन ईमान मज़हब कोन थींदो आहे, न की उनखे दीद ई थींदी आहे। किथे वरी जल्दबाज़ी थियो आई? अदा मूं ॿुधो आहे त इहो वारिस कामोरी सां शादी पियो करे। ओए मां हिन वारिस जा फटफट करे छॾींदुसि। पत्थर दिल, 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 पत्थर दिल। मूंखे कामोरी सां मिलण लाइ को न को तरीक़ो ॻोल्हणो पवंदो। ढोलणा, मेहराबा, ढोलणा, मेहराबा। अदा मास्तर, ख़ैर त आहे? हादा मास्तर, ही रड़ियूं करे होश में आंदो अथई। ॻाल्हि छा आहे? ॿई बेहोश लॻा वेठा हो।
ख़ैर त आहे? अदा मास्तर असां ॾे ख़ैर आहे, सिर्फ़ु तूं ॿुधाए त तूं छो आयो आहीं? तव्हां ॿिन्हिनि खे थियो छा आहे? अदा दोदे मोकिलियो त हिन ॿिन्हिनि खे वठी अचे, तव्हां त मजनू वांगुरु बेख़बर लॻा पिया हो। अदा दोदे जो भला को ख़ासि कमु आहे छा जो तोखे मोकिलियो अथई? इहा ख़बर मूंखे न आहे, मूंखे चयईं त वञी ढोलण ऐं महिराब खे वठी अचु। त पोइ अदा मास्तर असां हलण लाइ तयारु आहियूं, कीअं ढोलण? हा महिराब, अदा सॾाए असां हिते बीह रहूं, ईअं कॾहिं बि न थींदो। पोइ हलो न, हिते बीह तकरीर छो था कयो? अचो हाणे अचो। हल अदा मास्तर हल, तूं मास्तर अॻियां ऐं असां ॿई शागिर्द पोयां। सही थो चएं ढोलण यार। वाह जेठ, हाणे अचो त हलूं, वरी अधो वॾो न कावड़जी वञे। अचो हल अदा हली आवा। ऐसा ख़बर ही न पई गोली अचे कीअं कुरबू खे लॻी ऐं कुरबू बटको ॾेई वई। वाह रे वाह दादन वाह, तुंहिंजो मतिलबु इहो त गोली अचे आराम सां कुरबूअ जे टंग खे चुमियूं ॾेई ऐं गुज़री वञे। दादन तोखे छा थी वियो आहे? हा यार गोली गोली हूंदी आहे, गोलीअ जो को बि दीन ईमान मज़हब कोन थींदो आहे, न की उनखे दीद ई थींदी आहे। वैसा मां बि त इहो ई थो चवां त गोली अचे लॻी, उनखे असां छा था करे सघूं? इहा गोली त मूंखे बि लॻी सघे पई। रब न कंदो अहिड़ी वाई त न कढ। ख़ैर आहे, आईंदा थोरो पंहिंजो ख़्यालु रखिजो। मां उमेद अली वारनि खे बि वापसि मोकिले छॾियो, न त उहे बि तव्हां सां गॾु हुजनि हा। रेसा असांखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे, असांखे पंहिंजी हिफ़ाज़त करणु ईंदी आहे। रबुअ जा भाॻा जो पाण बि बची वियो ऐं असांजो माण्हू बि ज़ख़्मी करे वियो। दादा न रबू जा भाॻ हर हंधि त कमु कोन ईंदा न उनखे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि चवांव थो, हिते ओताक में उन सां न विढ़जो। इहो इन ई करे जो रबू संगार सां मिलण थो अचे, तव्हां मूंसां मिलण था अचो, ॿई हिक ॿिए खे ॾिसी बि अणॾिठो करे हलिया वेंदा कयो। रेस असां एतिरा वयल न आहियूं जो हिते कंहिंसां विढ़ंदासीं। हाणे हितां ईअं हलिया वेंदासीं जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी। बाक़ी फ़िलहालु रबू जो सितारो असां ते हावी आहे, तॾहिं नुक़सानदेही हलियो थो वञे। खुदा रबू सां गॾु रबू जे सितारे खे बि उल्टो कयो, तॾहिं मंझींदो साव। रेस सां हाणे रबू जे लाइ अहिड़ो त ॼार विछाईंदासीं जो रबू पंहिंजी संगत समेत फासंदो हुन ॼार में। अहिड़ी तरह फासंदो जो फटकी बि न सघंदो। पोइ इहो रबू पाण ई सोचींदो त फासण खां पोइ फटकणु कहिड़ो। रेस जेकॾहिं रबू फासण खां पोइ फटकण जी कोशिश बि कई न, फटकण बि कोन ॾींदासीं। दादा रबू जिते बि तव्हांखे नज़र अचे न, उन जूं टंगूं ॿाहूं भञी बोरीअ में विझी संगार खान ॾे तोहफ़ो करे मोकिलियो, त भली हुनखे ख़बर पवे त सालार खान कहिड़ी बला जो नालो आहे। पोइ ख़बर बि पइजी वेंदसि त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। मूं तव्हांखे हिते इन लाइ घुरायो आहे त जीजा जो रवैयो बि असां सां हाणे ख़राबु थींदो थो वञे। जेकॾहिं असां जीजा सां थोरी बि तकड़ कई त इन सालार ऐं संगार जी असां ते हूअं बि कावड़ घणी आहे। अदा इहा त असांजे लाइ ख़राबु ख़बर आहे। असां त जीजा जी टेक ते सीनो ताणे था घुमूं। ढोलण सां सीनो पंहिंजी मुड़सीअ ते ताणे घुमंदा आहियूं। बाक़ी जीजा जो एहतराम ज़रूरु कंदा आहियूं। इहो एहतराम ज़रूरु हुजणु घुरिजे। इहो मुंहिंजो तव्हांखे हुकुम आहे, हुनजे एहतराम में का बि कमी न अचणु घुरिजे। अदा दादा जीजा असांजे लाइ अॻु जेतिरी मोतबर आहे। जेकॾहिं जीजा जो असांजे मथां हथु न रहियो पोइ पुलिस असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾींदी। हा दादा जीजा जा अलाए केतिरा एहसान असां मथां आहिनि जेके विसारण जहिड़ा ई न आहिनि। महिराब जेकॾहिं जीजा का बि सख़्ती कंदी त असां दिलि सां सहंदासीं। बाक़ी सालार जे सख़्तियुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। हा अदा जीजा सां सिर लॻे। अदा चवंदा आहिनि त रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। असां खां भल जीजा कावड़ियल हुजे पर अलाह हुनखे हयाती ॾे। आमीन अदा आमीन। अदा वॾा
जीजा जे एतिराम में का बि घटिताई न थींदी। बसि इन लाइ मूं तव्हांखे घुरायो हो त जीअं तव्हांखे मां ॿुधाए सघां, मतां जज़्बात में अची को ग़लति क़दम न खणी वियो। तव्हां हाणे हलो त मां सांवल ॾांहुं वञा ढोलण जी रिश्ते जी ॻाल्हि करणु, कामोरी जो संग घुरणु। हलड़े ढोलण तुंहिंजा भाग अदा मास्तर, हाणे अचो त असां हलूं। अधे वॾे खे छॾियो त अधो वञे। ठीकु आहे, ठीकु आहे, अचो अचो अचो। अरे कर ख़बर हाणे काॾे वेंदे? भाऊ पर खणी माफ़ करे, असां भई हिक ई ॻोठ जा आहियूं, हिक ॿिए में इहा बि उमेद कोन्हे त असां हिक ॿिए खे माफ़ कयूं। मूंखे माफ़ कर, पंहिंजी दिलि साफ़ कर। अरे बंदि कर इहो ड्रामा। पोइ भली पकड़े बीहो, मां बि तोखे उहा ॻाल्हि न ॿुधाईंदुसि जेका तूं वञी ॻोठ वारनि खे ॿुधाईंदे न त वॾो नालो थींदुई। इहो चवीं छा थो? मां सही थो चवां परियल, जेका ख़बर मुंहिंजे पेट में थी फिरे न उहा तोखे ख़बर नाहे। बाक़ी छा आहे? असली बम, एटम बम आहे, एटम बम। एटम बम? हा, इहा ॻाल्हि अगरि तूं वञी ॻोठ वारनि सां कंदे न त वॾो नालो थींदुई, वॾी इज़त थींदई। जहिड़ो तुंहिंजो वज़न आहे न ओॾी ॻाल्हि जो वज़न आहे। हरंदो असली परियल परियल हूंदई। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, जल्दी ॿुधाए। परियल ख़बर पई आहे त रेस वारिस ख़ान ऐं कामोरीअ जी शादी थियण वारी आहे। अरे हेरे ख़बर कूड़ी निकिती त पोइ? परियल जेकॾहिं ख़बर कूड़ी निकिरे न त अहिड़ा पादर हणजांइ, अहिड़ा पादर हणजांइ, 1 2 3 4 न 99 ताईं। वरी भुलिजांइ, वरी हिक खां मां शुरू थींदोमांइ न, मुंहिंजो मतिलबु त ॿीहर तूं शुरू थी जाएं। इहा त वॾी अहम ख़बर नी थी। मां त हाणे वञी सॼे ॻोठ खे थो ॿुधायां, जल्दी असुल। वञ वञ वञ, हूअं बि तूं ॻाल्हि न ॿुधाई न त पेट फाटंदुई। हेॾो त पेट थी, पोइ हिन पेट में वीलो। अदा ढोलण की हथियार खणी गाॾी थो वञे। ढोलण ही छा थो करी? इनकर बंदूक इनकर कहते वरी तो जल्दबाजी थियो आई। अदा मूं ॿुधो आहे त इहो वारिस कामोरी सां शादी पियो करे। ऐं मां हिन वारिस जा फटफट करे छॾींदुसि। जल्दबाजी नथी ढोलण भाउ, इहो वारिस ई वञी शादी कंदो, सो बि तुंहिंजी मोहबत सां। असां मरी विया आहियूं छा? तूं थोरो थधो थी, तकड़ न कर। तकड़ में अक्सर ग़लति फ़ैसिला थींदा आहिनि। अदा तूं मूंखे वञण ॾे, मां हिन वारिस खे लावारिस करे मारींदुसि। वारिस केरु थींदो आहे? मुंहिंजे प्यार सां अणो करण वारो। हा ता ढोलण, जज़्बाती न थी, एॾो मसइलो न उतार। हिन मसइले में तुंहिंजे प्यार जो सुवाल आहे। बाक़ी रही ॻाल्हि वारिस जी शादी जी, उनजी शादी कॾहिं बि कामोरी सां न थींदी। पर अदा मूं त ॿुधो आहे शादी थी रही आहे। ढोलण भाउ, ॿुधण ऐं थियण में वॾो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं इहा शादी थी त इहा शादी थियणु मां कोन छॾींदुसि। इहो तोसां हिन दोदे जो वाइदो आहे। हाणे त बसि। हा ता ढोलण, दोदे जो वाइदो पत्थर ते लीक हूंदी आहे, तूं न घबरा। अदा ढोलण, कामोरी तुंहिंजी आहे ऐं तुंहिंजी ई रहंदी। जे कामोरी वारिस सां शादी करण जे लाइ राज़ी बि थी त मां हिन वारिस सां गॾु कामोरी जो सिर बि खणंदुसि। हाणे मां इहा शादी हरगिज़ थियणु कोन छॾींदुसि। हाणे कंहिं बि क़ीमत में हिन वारिस जो बंदोबस्तु मूंखे करिणो ई पवंदो, छो त दोदो दड़को न, दामान न, दहशत जो नाव आहे, दहशत जो। परियल कंहिंसां ॻाल्हि कई त न? हा, सभिनि सां ॻाल्हि कई आहे, सिर्फ़ु जीजा सां न। भला ढोलण सां ॻाल्हि कई? ढोलण खे न ॿुधायुमि त वारिस ख़ान कामोरी सां शादी थो करे। सफ़ा असुल बाहि थी वियो। त पोइ ॻाल्हि ॿुध, तोखे चिणग त न लॻी? न न, मां त थोरो पोइ सुरी वियुसि न। हा, पोइ भला अॻिते ॻाल्हि कर। पोइ ढोलण चयो न त मां हिन वारिस ख़ान खे जीअरो न छॾींदुसि। तोबा ज़ारी, इहो ढोलण रेस वारिस ख़ान खे मारींदो? उनजी इहा मजाल। मां हाणे ई वञा थो जीजा ॾे, कयांसि तो समूरो किसो, पोइ ख़बर पवंदी नी दोदे वारनि जी। हा यार, वारो कर। दोदे वारा असुल सफ़ा मस्ती करे विया आहिनि। हा हा, मां अॼु ई वञा थो। हा वञ वञ। पत्थर दिल पत्थर
दिल पत्थर दिल पत्थर दिल